ऐं मुफ़ादनि ते नवाज़ण जो गोरख धंधो उरूज ते हुजे थो ऐं अयाज़ जो वास्तो अनेक किरदारनि सां पवे थो। इन किरदारनि में जकंदड़ ॾिसण रखंदड़ मायुनि खे पंहिंजे दाम में फसाइण लाइ चालबाज़ियुनि जो भरपूर इस्तेमालु करे थी। मायुनि जे पुठियां शातिर प्लानर कामोर अख्तर हुजे थो। हीउ नावल ॿिनि मुख़्तलिफ़ वहिंवार वारनि समाजनि जे अनेक किरदारनि ते ॿधल नावल आहे, जंहिंजो मर्कज़ी किरदारु अयाज़ आहे। शहर में अयाज़ सां लाॻापियल शहरी किरदारनि में ड्राइवर, पटेवाला, गोरची, वाला ऑफिसर आहिनि, त वरी अयाज़ जे ॻोठ सां वाबस्ता किरदार संदसि वनी नूरा, पुटु काशिफ़, भाउर भाॼायूं, ॻोठ जो आकारी किरदार शफ़ी साहब, नाकारी किरदार वरब, सोब शबीर वग़ैरह वग़ैरह। मतिलबु त हीउ नावल घण मानाउनि ऐं घण कारजनि वारे प्लाट ते मुश्तमिल अहिड़ो नावल आहे जंहिंमें ज़मीनी हक़ीक़तनि वारा किरदार फितरी नमूने पंहिंजो किरदारु अदा कंदे नज़र अचनि था। इब्राहिम खर नावल जे किरदारनि जी पंहिंजे तेज़ मुशाहिदती क़ुवत ऐं ख़ूबसूरत ज़हन सां अहिड़ी त किरदार साज़ी कई आहे, अहिड़ी त वणंदड़ उणत कई आहे जो उहे पढ़ंदड़ खे समाज जा ॾिठल वाइठल किरदार लॻनि था। संदसि नावल में ॿियनि नावलनि वांगुरु दियोमालाई किरदार हरगिज़ न आहे। हिन नावल खे पढ़ंदे नावल जो मोतरफ़ ज़रूर थियणो थो पवे त हिन सबबि मन मोहींदड़ साहतकार जो अमली सबूत ॾींदे नावल जी